अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे कमर ज़मान हमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमरानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो लॾो पाॾे ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 72 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। अॼु हिकिड़ो ॿियो बि वीडियो मां उन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न सम्झिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया जेके बि नवां अचनि उहे तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। ऐं दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो तरफ़। मिस्टेक नंबर 73 किस्त नंबर 57। दोस्तों हिन सीन में जॾहिं सिस्टर शमूअ सां कचहरी पई करे त तव्हां सिस्टर जे चश्मे में कैमरामैन जो अक्स गौर सां ॾिसी सघो था। मिस्टेक नंबर 74 किस्त नंबर 57। दोस्तों हिन सीन में जॾहिं सिस्टर अंब खान सां कचहरी पई करे त तव्हां सिस्टर जे चश्मे ॾांहुं गौर कयो त सिस्टर जे चश्मे में हिकु जॻह या बंगलो आहे उन जो अक्स नज़र पियो अचे, जॾहिं त सिस्टर जे साम्हूं अंब खान हिकु ॿियो हमरा बीठल आहे उन जो अक्स हुअणु खपे हा। मिस्टेक नंबर 75 किस्त नंबर 57। दोस्तों हिन सीन में जॾहिं किरड़ खे ॿधी रहिया आहिनि रसे में त तव्हां गौर सां ॾिसी सघो था त किरड़ जे पेट ते रसे जा 4 वर आहिनि। गौर सां ॾिसो दोस्तों तव्हां। ऐं दोस्तों जॾहिं कुझु ई सेकंडनि खां पोइ कैमरा परे जो व्यू थी ॾेखारे त तव्हां किरड़ जे पेट ते ॾिसी सघो था त हाणे वरी सिर्फ़ु 3 वर थी विया आहिनि, जॾहिं त पहिरियां 4 हुया। दोस्तों मञूं था त कैमरा परे जो व्यू रिकॉर्ड करण लाइ कट कई वई, पर रसो छो खोलियो वियो? हिकिड़ो चक्कर खोले 4 वर खोले वरी ॿीहर 3 वर छो ॾिना विया? मिस्टेक नंबर 76 किस्त नंबर 57। दोस्तों वरी हीअ सीन ॾिसो जेको कुझु ई देरि खां पोइ थो अचे त हिन सीन में बि किरड़ खे पेट ते रसे जा 3 वर आहिनि, जॾहिं त 4 वर ॾिना विया हुआ। त दोस्तों इन जो मतिलबु त हीअ रसो वापसि खोलियो वियो हुयो। मिस्टेक नंबर 77 किस्त नंबर 58। दोस्तों हिन सीन में अरबाब जॾहिं गुलू वारनि सां कचहरी पियो करे त तव्हां गौर सां ॾिसो त पहलवान गुलूअ जे भर में बीठल आहे। हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो पहलवान गुलूअ जे पासे में बीठल आहे। ऐं दोस्तों जीअं ई कैमरा गुलूअ जी तरफ़ ज़ूम थी करे त पहिरियां त ॾिसो गुलूअ जे पोयां बैकग्राउंड चेंज आहे ऐं ॿी ॻाल्हि त पहलवान पासे मां गुम आहे, जॾहिं त पहिरियां पहलवान गुलूअ जे भर में हुयो ऐं हाणे गुम आहे। मिस्टेक नंबर 78 किस्त नंबर 58। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसिजो त हीअ छोकिरी ॿुहारी पई ॾे त हिन जे बैकग्राउंड में हिकु घड़ो आहे ऐं हिकिड़ो थावनि वारो ख़ाली खारो आहे। ऐं दोस्तों इन ॿिनि शयुनि खां अलावा हिते ॿियो कुझु बि रखियलु न आहे। ऐं दोस्तों जॾहिं कैमरा साम्हूं वारे पासे खां थी अचे त पोयां बैकग्राउंड में उहे सभु शयूं ग़ाइबु थी वियूं, दिलो बि ग़ाइबु थी वियो ऐं ख़ाली थान वारो खारो बि ग़ाइबु थी वियो ऐं हाणे हितां भित खे सोराख़ बि थी वियो ऐं हीउ किचिरे वारो ख़ाली दॿो भला किथां अची वियो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में कमेंट बि ज़रूरु कंदा। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न सम्झिजो। ऐं जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि
उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाए छॾियो त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडिया तव्हांखे फ्यूचर में बि मिली सघनि। ऐं दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान हमरानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।